असांजो तमामु होस्ट सीनियर ऐं कालम निगार मुंहिंजो मोहसिन साईं नूर मोहम्मद सुमरो साहिबु असां सां गॾु आहिनि। साईं खे चवंदासीं त स्टेज ते अचनि ऐं साईं लाइ कुझु असांखे ॿुधाइनि। स्टेज ते वेठल साथी, साम्हूं वेठल दोस्त, मां तव्हांखे कुझु रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे तव्हां मूंखे ॿुधो। मां हिन ऐवान में उहो माण्हू आहियां जेको अलीगढ़ सां 68 साल खां, शौरी तौर ते 68 साल खां माना राब्तो कयो। 68 साल खां इन करे चवां थो त अलीगढ़ हिकिड़ो साल मूंखां सीनियर हो। पिरांपे में जॾहिं पढ़ियासीं, पाड़ेसिरी हुआसीं, हिकिड़े कोट जा रहवासी हुआसीं, पढ़ियासीं, उते असांजो माना पाण में दोस्ती थी। उन दौर जो मूं दोस्तनि खे ॿुधायो त मां नंढड़े इलाक़ खां हिकिड़ा राया इंसान जा ठहंदा आहिनि, माना रफ़ाक़त जा। उन दौर जो हिकिड़ो वाक़ियो आहे त जॾहिं बि को ॿारहारी में मेलो थींदो हो त नंढड़ा ॿार वरी पाण में मलूं विढ़ंदा हुआसीं। माना ॿई 6-7 सालनि जा आहियूं। मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदुसि। ॿई 7-6 सालनि जा हुआसीं। सिज लथे जो टाइम हो। कोठ खां ॿाहिरि सिर्फ़ु 2 ॼणा हुआसीं, मल पे वियासीं। मूं हिकिड़ी हुनखे दसी, ॿी दसी, टी दसी, उहो छॾना न बाबा। 5 मल मां हुनखे पाण ॾिनी, किरी पियसि दफ़ा। उन खां पोइ हुन छॾियो। हाणे इहो वाक़ियो मां हिन करे ॿुधायां थो त लाड़ा माना जिदोजहद खे जारी रखिणो आहे, फतेह जी हद ताईं जारी रखिणो आहे। उहो लाड़ो हुन में 12 हो जेको तव्हां सभिनी ॾिठो, जेको जॾहिं हुनजो ज़मीन तां हुसैन जमाली सां टकर थियो, MNA जो ख़ासि माण्हू सां हुनजो टकर थियो, 3-4 फ़ैसिला कराइण खां पोइ बि 80% हक़ पंहिंजी ज़िंदगी में हुन वरिता, जेका असां सभु जेके साथी आहियूं उहो माना उहो असांजो उन दौर खां वास्तो रहियो। हिकिड़ो साल मूंखां सीनियर हो, 9 महीना मूंखां उमिरि में वॾो हो। उन करे उहो जोही में अची पढ़ियो। जोही में साईं जो हाकम अली शाह बि उन दौर में कुझु टाइम उस्ताद रहियो। मां दादू में अची दाख़िला, वरी जॾहिं 71 में ईस्वी बि असां गॾु कई, नौकिरी जा सिलसिला बि गॾु रहिया। मां चाहियां थो त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर कयूं जेके पसे पर्दा, सभिनी हूंदे बि पसे पर्दा आहिनि। असां सियासत बि गॾु कई, अदबी संगत जो बुनियाद बि पहिरियों असां जीअं साईं उमेद तव्हांखे ॿुधायो, मां दोहराव नथो चाहियां, शाहबाद असां ठाही। शाहबाद जे नाले सां, शाहबाद अदबी संगत जे नाले सां असां रजिस्टर बि कराई। पोइ उस्ताद अॻियों हे जेको बि रिकॉर्ड आहे उन खां पोइ जो आहे, उन अॻु में उस्ताद बुखारी जो हिन में ख़ासि हथ हो, जो असांखे चइनि त हिकिड़े नाले सां ठाहियूं। पोइ पहिरीं जेका इलेक्शन थी, शम्स सूमरो ऐं अलीगढ़ बीठा, अलीगढ़ खटियो। असांजा शाहबाद जा मेंबर शायदि वधीक आहे, उतां खां वठी असां वटि मौजूदु आहे। पुराणो जेको अदबी संगत जो लॾो हो, हुनजो रिकॉर्ड अॼु ताईं मौजूदु कोन्हे। सियासी में बि असां गॾु रहियासीं। हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। 80 वारो ज़िया वारे जे ॾींहं जो वाक़ियो। उन खां कुझु वक़्तु अॻु में हुन पंहिंजे नाले सां राइफल वरिती। हे जेको ज़िया जो एॾो उथल पुथल थियो, मां चवंदुसि उनजी शुरूआति करण वारो बि इहो मुजाहिद हो। ईअं उन ॾींहं ते हिकिड़ो जहाज़ मथां पियो फिरियो, जंहिं माण्हुनि जी रिपोर्ट थोरी हुनजो कॉन्टेक्ट ज़िया सां हो, माण्हुनि जी रिपोर्ट उनखे ॾिनी। शाम जो अलीगढ़ पियो त उन जहाज़ ते मूं राइफल जा 2 फायर कया। उनखे ॾिनो त ज़िया खे त बाबा मूं ते बि फायर थिया आहिनि, तंहिंजे करे जल्दी ऐं बिल्कुलु इहो वाक़ियो आहे। त उन खां पोइ ज़िया जल्दी सभिनी खे चयो त मूंखे टेंट मां ॿाहिरि कढो, मूंखे टेंट मां ॿाहिरि कढो। जंहिंजो शायदि अकबर खान लिगारी जॾहिं ॿाहिरां टपे, जॾहिं उतां ते पहुतो त असांजो रेलवे जो डॉक्टर
उन वक़्तु मूंसां कचहरी कंदा उहो मूंखे त ॿुधाए त हो हुते विफले पियो मूंखे खणी विया मूंखे इलाज करण लाइ चए पियो त हो पाण ई ज़िया डिॼे पियो त हिन खे बि हथु खणायो हुनखे बि हथु खणायो माण्हू अवामी जदोजहद एतिरी वधी वई आहे जो असांखे बि माण्हू पादर हणंदा माना उहे ॿ फायर मां वाक़ई सां चवां थो त उन ॿिनि फायरनि जो जेको हुन सां कॉन्टेक्ट वो सदर खे इतलाह मिलियो बाक़ी ॿी शयूं त हुन कोन पियो ॾिसियूं रोडनि वारा जलसा त हुन कोन पियो ॾिठो हुन इतलाह मिलियो त असां ते बि फायर थिया आहिनि तूं बि हिफ़ाज़त में न आहे जल्दी ॿाहिरि निकिर पोइ उहो जल्दी ॿाहिरि निकितो माना उन पाए जे माण्हुनि मां हे हो असांजो थिए थो त चढ़ाई कई आहे अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी में चढ़ायूं बि हुन कयूं मां इहा ॻाल्हि अव्हां सां इन करे शेयर करणु पियो चाहे जो मूं शऊरी तौरु महसूसु कयो इन सॼे मानधान जी बुनियाद राइफल जा 2 फायर आहे जंहिं सॼी उथल पुथल हुननि जे ऐवान में पैदा कई असां टीचर तौर में बि गॾु रहियासीं हर महाल ते गॾु रहियासीं सियासत में बि गॾु रहियासीं सिंध ग्रेजुएट में बि गॾु हो अदबी संगत में बि असां गॾु कमु कयो वेंदे कम्युनिस्ट पार्टी में बि असां ॿई गॾु हुआसीं जाम साकी जो जेको असां जलसो करायो उन में बि अली गोरा माना फतेह जे आख़िरी हद ताईं जिदोजहद करण वारनि माण्हुनि मां मां सम्झां थो त मां घटि में घटि उन जे सभिनी ॻाल्हियुनि ते मुख़्तसर राय विधी वियुसि उहो तमामु अहम इंतिहाई माण्हू हो हेठें क्लास जी शुरू खां सियासत कयईं पर रुगो सियासत न कयईं पर पंहिंजे हक़ लाइ कमु जेकॾहिं MNA जे मुक़ाबले में ॾिसो त केतिरो कमज़ोर आहे उन में बि हुन दुनिया खे साबित करायो त जेका जिदोजहद आहे उहा आख़िर ताईं फतेह ताईं पहुची सघे थी हुन उहो बि नतीजा हासिल कया अहिड़ो ई असां सभिनी में जज़्बो पैदा थियणु खपे पोइ तमामु वॾे क़िस्म जो माण्हू मां इहा लफ़्ज़